बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल अहमद जो। इनके सब्सक्राइब करियो ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। ऐं हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जूं तकरीरूं ऐं इस्लामी वीडियो ऐं मौलूद शरीफ़ ऐं नात शरीफ़ मिलंदा रहंदा। महिरबानी। मालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, कुरान शरीफ जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमे ते मूं अव्हां जे आॾो तिलावत कई हुई,
अॼोके जुमे ते वियो आहे, भलारी आयत मूं अव्हांजे आॾो तिलावत कई आहे। कुझु अॻे जुमे ते मूं अव्हांखे अर्ज़ु कयो हुयो ऐं कुझु अॼु अव्हांजे आॾो अर्ज़ु करिणो आहे। दुआ फरमायो अल्लाह ताला जल जलालू अमन वालू शान पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां ई असां सभिनी खे अल्लाह ताला शाल हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह, जंहिंजी माना इहा आहे त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो मोकिलियल आहे, अल्लाह जो रसूल आहे। अॻिते अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन माहू, ऐं ॿिया उहे जेके नबी करीम सां गॾु हन, अशिद्दाउ अलल कुफ़ार, उहे काफ़रनि जे मथां ॾाढा सख़्त हन, रुहमाउ बैनहुम, पंहिंजा पाण में खीर खंड रहनि। उन्हनि जी सिफ़त ऐं सना रब करीम जे ज़ात बाबरकात बयान फरमाई। तराहुम, अवां हुनखे ॾिसंदव, रुकअन सुजदन, रुकू कंदड़ ऐं सजदे कंदड़ तव्हांखे नज़र ईंदा। यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिदवाना, उहे जेके नबी पाक जा साथी हन, नबी पाक सां गॾु रहण वारा हन, उहे जेका इबादत रुकू या सजदे जी कनि था, उन्हनि जो मक़सद इहो आहे यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिदवाना, अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जो फज़ल ऐं अल्लाह जो रज़ामंदो ॻोल्हींदा हन। यानी ज़ाहिरी इबादत मां हुननि जो को बि मक़सदु ॿियो कोन्हे, इबादत करण मां मक़सदु इहो हूंदो आहे त अल्लाह राज़ी हुजे। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, मां अॻे जुमे ते तव्हांजे आॾो अर्ज़ु कयो हो त मुहम्मदुर रसूलुल्लाह, मां जो कुझु तव्हांजे आॾो अर्ज़ु कयो हो उहो सिर्फ़ लफ़्ज़ मुहम्मद जे मथां ॻाल्हायो हो। उन खां बाद में रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। नाले पाक महबूब जे इस्म शरीफ़ सदुन ज़ात बाबरकात जी एतिरी त वाखाण ऐं वसफ़ा जो सारी ज़िंदगी माण्हू बयानु कंदो रहे त सरकार जी वसफ़ बयानु करे कोन सघंदो। रसूलुल्लाह इहा अल्लाह संदसि वाखाण कई आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात सिफ़त सना बयानु फरमाई आहे। रब फरमाए थो त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजो नालो ई आहे साराहियल, जंहिंजो माना ई आहे, जंहिंजी बार बार सिफ़त सना पई बयानु कजे, अल्लाह ताला फरमाए थो रसूलुल्लाह, इहो मां अल्लाह जो मोकिलियल थियो। दोस्तो मुसलमान भाइरो, रिसालत इहो अल्लाह जे तरफ़ खां हिकिड़ो मनसब आहे, हिकिड़ो उहदो आहे। उहदो जेको अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे ख़ासि रसूलनि खे अता फरमाईंदो आहे। ऐं अवां ॿुधो आहे त 1 लख ऐं 24,000 अल्लाह जा नबी थी गुज़रिया आहिनि, पर उन्हनि 1,24,000 नबियनि मां रसूल सिर्फ़ 313 हा। जरा तवज्जो कजो, समझजो। नबीयत 1,24,000, लख ऐं 24,000 मझां वरी रसूल सिर्फ़ 313। नबी त सभु थिया, 1.25 लख नबी हुया,
पर उन 1.25 लख नबियनि मज़ा वरी रिसालत जो मक़ाम, रिसालत जो दर्जो, रिसालत वारो मर्तबो अल्लाह तबारक व तआला 313 ॼणनि खे अता फरमायो। उन 313 मज़ा वरी ख़ुदा तबारक व तआला मुंतखब करे उलुल अज़म रसूल बनाया। कुरान शरीफ जे 3 पारे में 3 पारो जथा शुरू थो थे उते अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे, दुरूद पढ़ त मां तोखे ख़ुदा जे कुरान जो मतिलबु ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लम अल्लाहु व रफ़अ बअदहुम दरजात। खुदा जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, तिलकर रुसुल, इहे अल्लाह जा रसूल, फद्दलना बादहुम अला बाद, हिकड़नि रसूलनि खे मां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात ॿियनि रसूलनि जे मथां फज़ीलत ॾिनी आहे। कीअं फज़ीलत आहे? मिनहुम मन कल्लम अल्लाह, हिकड़ा हुए अल्लाह पाक जा रसूल आहिनि, रब ताला फरमाईंदो आहे जन सां मां ॻाल्हाईंदो आहियां, वरफ़अ बादहुम दरजात, ऐं हिकड़ा वरी उहे अल्लाह पाक जा रसूल आहिनि, मां रब करीम जे ज़ात बाबरकात उन्हनि जा दर्जा हिकड़नि खां वरी ॿियनि खां तमामु मथां ई बुलंद करे छॾिया आहिनि। रसूल रिसालत जो साहिब उहो हूंदो आहे जंहिंखे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात किताब ॾींदो आहे, शरीयत ॾींदो आहे, कानून ॾींदो आहे। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात उनखे सम्झाए पंहिंजे तरफ़ खां हुकूमत, ऐं उन खां बाद पंहिंजे तरफ़ खां शरीयत, ऐं पंहिंजे तरफ़ खां किताब, ऐं पंहिंजे तरफ़ खां कानून अता फरमाईंदो आहे। उहो अल्लाह जो नबी उन दुनिया जे तख़्ते ते अल्लाह जे कानून खे अची जारी कंदो आहे, अल्लाह जे कानून खे नाफ़िज़ कंदो आहे, अल्लाह जे कानून ते पाण बि हलंदो आहे, ॿियनि खे बि हलाईंदो आहे, ऐं उन कानून जे तहत दुनिया वारनि खे ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कंदो आहे। उहो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए तो, मिनहुम मन कल्लम अल्लाह, उन अल्लाह जे रसूलनि मज़ा अहिड़ा बि अल्लाह पाक जा रसूल गुज़रिया आहिनि। रब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मां रब्बुल आलमीन सां रूबरू कलाम कंदो आहियां, ॻाल्हाईंदो आहियां। यानी इहे सम्झो त रब पाक जी ज़ात बाबरकात जीअं ॿियनि ॾे नबियनि ॾे वही मोकिलींदो हो, जिब्रील ईंदो हो, मलाइक ईंदा हुआ, मलाइक अल्लाह वटां पैगाम खणी ईंदो हो, ऐं मलाइकनि जे तरफ़ां वरी उहो पैगाम नबीअ खे पहुचंदो हो। अल्लाह ताला फरमाए थो, ॿियनि रसूलनि सां ईअं कोन्हे को हिकिड़ा अहिड़ा बि अल्लाह पाक जा रसूल आहिनि जो विच ते मलाइक कोन हूंदो आहे, जिब्रील कोन हूंदो आहे, वही कोन ईंदी आहे, मलाइक सगोरे जो वास्तो कोन हूंदो आहे। मां अल्लाह ॻाल्हाईंदो आहियां ऐं मुंहिंजो रसूल ॿुधंदो आहे। उहो अल्लाह जो कलाम कहिड़ो आहे, उन जी कैफ़ियत कहिड़ी आहे, उन जो सुर नमूनो कहिड़ो आहे। मुजादा मां ॻाल्हायां थो, तव्हां ॿुधो था, इहो तव्हां मिसाल ॾेई सघंदा हो त मौलवी साहिब फलाणे वांगुरु ॻाल्हाईंदो आहे, मौलवी साहिब जो ॻाल्हायो फलाणे जहिड़ो आहे, फलाणे वांगुरु आहे। इहा तशबीह तमसील थी सघे थी, लेकिन अल्लाह जे कलाम खे हज़रत मूसा ॿुधो, रब करीम जे ज़ात बाबरकात जो कलाम कहिड़ो आहे, उहो कहिड़ो कलाम आहे, उहो हिकिड़ी अल्लाह खे ख़बर बि नबीअ खे ख़बर, कंहिंसां ख़ुदा जो कलाम मुशाबिह आहे ई कोन। मां जो कुझु बि ॻाल्हायां थो उहो इन्हनि 30 अखरनि मां ठहियल आहे। अल्फ बा ता सा जीम हा खा, इन्हनि अखरनि खे गॾे सॼे जुमला बनाए उन खां पोइ आवाज़ आहे। कंहिंजो आवाज़ थुल्हो आहे, कंहिंजो आवाज़ सन्हो आहे, कंहिंजो आवाज़ मिठड़ो आहे, कंहिंजो आवाज़ बुलंद आहे, कंहिंजो आवाज़ हल्को आहे, कंहिंजो आवाज़ नंढो आहे। आवाज़ खां मिसाल ॾेई सघिबो आहे, पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इन्हनि सभिनी शयुनि खां पाक आहे। ख़ुदा जे आवाज़ खे मिसाल कंहिंसां ॾेई कोन थो सघिजे। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाईंदो आहे, लईस
मिस्लिही शैउन वहुव अस्समीउल बसीर। मां रब करीम जे ज़ात बाबरकात जो कैसा भी मिसाल कोने को कंहिंखे मुंहिंजे मिसाल ते कोन सघिबो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात पाण ॿुधंदड़ बि आहे, ॾिसंदड़ बि आहे, लेकिन संदसि कलाम पाक खे कंहिंसां मुशाबिहत नथी ॾेई सघिजे, मिसाल नथो ॾेई सघिजे। जे ख़ुदा जी ज़ात पाण बेमिसाल आहे त कलाम अल्लाह जी सिफ़त आहे, अल्लाह पाक जी ज़ात बि बेमिसाल आहे त मुंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात जो कलाम बि बेमिसाल आहे। ख़ुदा जी ज़ात बाबरकात ॿिए हंधि फरमायो आहे मा कान लिबशरिन अन युकल्लिमहुल्लाहु इल्ला वहयन औ मिन वराए हिजाबिन औ युरसिल रसूला। मां रब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं बि कंहिं इंसान सां ॻाल्हाईंदो आहियां त रब पाक फरमाईंदो आहे, जा टे तरीक़ा आहिनि। मा कान लिबशरिन अन युकल्लिमहुल्लाहु इल्ला वहयन औ मिन वराए हिजाबिन औ युरसिल रसूला। टे तरीक़ा आहिनि, उन टिनि तरीक़नि सां मां पंहिंजे नबियनि सां ॻाल्हाईंदो आहियां या कंहिं इंसान सां ॻाल्हाईंदो आहियां। टे तरीक़ा आहिनि मां अल्लाह जा। दुरूद पढ़ त मां तोखे टई तरीक़ा ॿुधाए छॾियां। वरी ॿियो दफ़ो मुंहिंजे आका ते सलाह दो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना व मलजाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह सी फरमाए तो मां इंसान सां टिनि तरीक़नि सां ॻाल्हाईंदो आहियां। इल्ला वहयन, पारो पारो तरीक़ो आहे जो मां वही मोकिलींदो आहियां। वही छा आहे? अल्लाह जे तरफ़ खां जिब्रील पैगाम खणी ईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे पैगाम खे वही चइबो आहे। वही जे चइबो आहे वही जिब्रील आयो। आम तरह सां असांजा ॿाहिराड़े जा माण्हू चाड़ा चवंदा आहिनि अदा वही जिब्रील आयो। जिब्रील त मलाइक जो नालो आहे। वही उनखे चइबो आहे जेका अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात वटां पैगाम खणी अची पुॼाईंदो आहे। उहो मलाइक अल्लाह जे तरफ़ खां चवंदो आहे त प्यारा नबी मूंखे रब मोकिलियो आहे, हीअ ॻाल्हि ॾेई मां तोखे ॿुधायां थो। अल्लाह पाक वटां ॿुधी उहो मलाइक ईंदो आहे ऐं मलाइक सॻोरो अची नबी पाक खे ॿुधाईंदो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात खां पुछो वियो आहे, या रसूल अल्लाह अवां जे वही पाक जी कैफियत कीअं हूंदी? सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मां मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे मथां वही अचण जा कई तरीक़ा का सलसलतिल जर्स। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त हिकिड़ो इहो बि तरीक़ो हूंदो हो वहीअ जो त जहिड़े नमूने सां अव्हां जे आवाज़ में कंहिं घिंड जो आवाज़ अचे, चड़ीअ जो आवाज़ अचे, चड़ो चड़ो सम्झो था? अवां ॾिठो हूंदो ॿाराड़ी में वीचारा माण्हू माल खे, ढगनि खे, गउनि मेहनि खे, ॿकरियुनि खे, रिढुनि खे, उठनि खे चड़ी ॿधंदा आहिनि। इहो इन्हीअ जे करे ॿधंदा आहिनि त उहो चड़ीअ जे आवाज़ ते भाग्य खे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजो माल कहिड़े पासे में। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अवां जानवरनि जे गिचीअ में चड़ी ॿधंदा हो, वो चड़ी जेका है सा हमेशा पई वॼंदी आहे। जानवर पियो हलंदो, ओगारींदो, खाईंदो त पोइ टन 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 इहो आवाज़ हलंदो पियो, मुसलसल सिलसिलेवार इहो आवाज़ तव्हांजो हलंदो पियो। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ज़ाहिर में उहो मूं वटि जेको हिकिड़ो क़िस्म वहीअ जो आहे, हिकिड़ो क़िस्म उहो ईअं आहे जे चड़ी वॼंदी आहे। ज़ाहिर में त उहो चड़ीअ जो आवाज़ हूंदो आहे, पर सरकार फरमाइनि था उनखे मां मुहम्मद सम्झंदो आहियां त अल्लाह जो छा फरमान। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था वयफ़्से मुआनी, उहो आवाज़ मूं वटां कटिजी वेंदो आहे
हलंदे हलंदे आवाज़ थी करे बंद थी वेंदो आ। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटा इहो बि आवाज़ जो तरीक़ो आ। महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उहो ॾाढो मूंखे ॾुखियो लॻंदो आ, मुंहिंजे मथां वज़न थी पवंदो आ। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जेका मुंहिंजे नबी पाक जी पाक घरवारी आ, मोमिननि जी माउ आ, हबीब जी ज़ात बाबरकात सां गॾु गुज़ारण वारी आ, उहा बीबी साहिबा फरमाए थी त मुंहिंजे हबीब जे मथां जॾहिं वही ईंदो हो, सख़्तु सर्दीअ जी मौसम हूंदी हुई, दिसंबर जो महीनो हूंदो हो, तमाम माण्हू पिया ॾकंदा हुआ, चऊं त सवड़ वेढ़ूं, कंबल वेढ़ूं, रसो वेढ़ूं, दर पंहिंजे पाण खे रिली वेढ़ूं, पंहिंजे पाण खे अंदरि कमरे में बंदि कयूं। बीबी साहिबा फरमाए पर जॾहिं हबीब पाक जे मथां वही जिब्रील अल्लाह जो पैगाम खणी ईंदो हो, हबीब जे मथां अल्लाह वटां वहीअ जो नुज़ूल थींदो हो, त सख़्तु सर्दीअ जे टाइम ते मुंहिंजे नबी पाक जे पेशानी मुबारक मां पघर जा कतरा वहंदा हुआ। सर्दीअ में तमाम सर्दी तेज हुजे, उन तेज सर्दीअ जी हालत में भली छो न सियारो हुजे, माण्हू सवड़ियूं वेढ़नि, माण्हू पंहिंजे पाण खे कमरनि में बंदि कनि, बाहि ॿारे पाण खे ते सेकनि, तौजनि। मुंहिंजो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी हालत में, पघर जी हालत में, यानी वहीअ जे हालत में, पघर में पाण सॼा शल थी वेंदा हुआ, जिस्म मुबारक मां पघर जा कतरा हेठि वहंदा हुआ। पर बीबी साहिबा फरमाए थी जेकॾहिं नबी पाक अलैहिस्सलाम कॾहिं कॾहिं सुता पिया हूंदा हुआ ऐं पाण सुम्हंदा वरी कीअं हा, जो मुंहिंजो महबूब पाक अलैहिस्सलाम पंहिंजो पाक सिर मुबारक, मथो मुबारक मुंहिंजे गोॾे ते रखंदा हुआ, सथर ते रखंदा हुआ, रान ते रखंदा हुआ, मुंहिंजे झोली में सुता पिया हूंदा हुआ, हबीब जो सिर मुंहिंजे झोली में हूंदो हो ऐं जिस्म मुबारक बिस्तरे ते हूंदो हो। ज़ाल ऐं मुड़ुस पाण में रियाज़ नाज़ जूं ॻाल्हियूं कंदा हुआ। हबीब जी घरवारी फरमाए थी त ओचितो जेकॾहिं वही ईंदो हो, महबूब जे मथां जिब्रील अची वेंदो हो, अल्लाह जो पैगाम खणी ईंदो हो, त बीबी साहिबा फरमाए थी मां ईअं महसूस कंदी हुअसि ॼण मुंहिंजे गोॾे जे मथां उहद जबल किरी पियो, उहद जबल जहिड़ो बार। बीबी साहिबा फरमाए थी बर्दाश्त न करे सघंदी हुयसि, आहिस्ते आहिस्ते करे हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे मथे मुबारक खां पंहिंजो गोॾो कढी छॾियो। एॾो वज़न महसूस थींदो हो जो कंहिंजे मथां जीअं जबल किरी पवे। मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जी घरवारी थी चवे नबी पाक ते वही नाज़िल थिए, हबीब जो जिस्म मुंहिंजे जिस्म सां लॻल हुजे त मूंखे उन खे जबल खां वधीक बार महसूस थींदो हो। अवां अंदाज़ो लॻायो त महबूब जे मथां केतिरो बार हूंदो ऐं उन खे बर्दाश्त करण वारो बि मुंहिंजो प्यारो नबी। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त कॾहिं वरी ईअं बि थींदो हो जो नबी पाक जी ज़ात बाबरकात उठ ते सवार हूंदा हुआ, रस्ते सां हलंदा हुआ, वाट वींदे महबूब जे मथां वही नाज़िल थियो, हलंदे हलंदे वहीअ जो नुज़ूल थियो त नबी पाक अलैहिस्सलाम जी उहा सुवारी, उठ जहिड़ी सुवारी, उहा रण करे वेही रहंदी हुई, हली न सघंदी। यानी इहे ओचितो अल्लाह जे कलाम जो, अल्लाह जे वहीअ जो, अल्लाह जे पैगाम जो सरकार जे जिस्म ते वज़न थिए, उहो वज़न वरी उठ ते थिए। बीबी साहिबा फरमाए थी त उठ बर्दाश्त करे कोन सघंदो, रड़ करे वेही रहंदो हो। हबीब जी ज़ात बाबरकात तां लही ज़मीन ते वेहंदा हुआ, पोइ जेतिरो टाइम वही अचे अल्लाह जो पैगाम पुॼाए हले, पाण उन खां बाद इफ़ाक़े में ईंदा त सॼे जिस्म पाक मां पाणीअ वांगुरु पघर पियो वहंदो। ॿी सूरत नबी पाक जी पाक घरवारी ॿुधाए थी, नबी करीम पाण ॿुधाइनि था त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो मां मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खे ॾिसण वारो महसूस कंदो आहे
ज़ाहिरी माण्हू चवंदो आहे त महबूब करीम जी ज़ात खे निंड अची वई आहे, माना मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात वेठे वेठे आरामी थींदा हुआ। ॾिसण वारो चवंदो त महबूब पाक हाणे निंड पिया आहिनि, पर निंड कान हूंदी हुई, अखियूं पूरला हूंदियूं हुयूं। अल्लाह वटां वही पियो ईंदो हो, महबूब वहीअ खे वसूल पियो कंदो हो, अल्लाह जे पैगाम खे महबूब पंहिंजे दिलि में साॾींदो ईंदो हो। पर जेके रोज़ कचहरी में वेहण वारा, उथण वारा, ॾिसण वारा, समझण वारा हूंदा हुआ, उनखे ख़बर पइजी वेंदी त महबूब खे निंड न आहे, महबूब जे मथां अल्लाह जो वही नाज़िल थी रहियो। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां हबीब ते पढ़ंदा। ॾाढे ॾाढे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुझे महबूब पाक सां गॾु रहण वारा, 24 कलाक सोहबत करण वारा, मुझे हबीब पाक जे कचहरी में रहण वारा, हालात खां जेके वाक़िफ़ हूंदा हुआ उहे सम्झी वेंदा हुआ त नबी पाक जे मथां वहीअ जो नुज़ूल आहे। पर जेकॾहिं को नओं माण्हू ईंदो हो, नओं वारिद थींदड़ हूंदो हो, अॻु में हुन जो अचणु वञणु कोन हूंदो हो, पहिरों भेरो ईंदो हूंदो हो, उहो ॾिसी चवंदो हो त नबी पाक खे निंड आहे। पर हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था निंड कान हूंदी ही, मां मोहम्मद जागंदो आहियां, तनाम ऐनाया वला यनाम क़ल्बी। ज़ाहिर में जेकॾहिं को मूंखे निंड में ॾिसंदो आहे त मुंहिंजे अखियुनि खे निंड त हूंदी आहे, पर मां मोहम्मद मिठे जी दिलि जागंदी रहंदी आहे। तनाम ऐनाया, अखियूं त मुंहिंजूं सुम्हंदियूं आहिनि, पर वला यनाम क़ल्बी, मुंहिंजी जेका दिलि आहे उहा जागंदी रहंदी आहे। मुंहिंजे दिलि खे ख़ुदा ताला निंड न ॾींदो आहे। ईअं त तॾहिं पंहिंजे हबीब पाक जे लाइ अवां ॿुधो आहे, मां तव्हांखे ॿुधायो हूंदो, हबीब जी ज़ात कॾहिं कॾहिं बिस्तरे ते सुता बि पिया हूंदा हुआ ऐं निंड करे उथंदा बि हुया, पर वरी जीअं जो उथंदा त अची मुसले ते बीहंदा हुआ, नमाज़ पढ़ाईंदा हुआ। असहाब ॾिसण वारो चवंदो हो, साईं निंड मां उथियो आहे, वुज़ू त कोन कयो अथनि। माण्हूअ जो निंड में वुज़ू भॼी पवंदो आहे, पर पाण करीम साहबनि खे फरमाईंदा हुआ त ॿियनि माण्हुनि जो निंड में वुज़ू भॼी पवंदो आहे, छाजे करे जो ॿियनि जी निंड ॿिए क़िस्म जी आहे। मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निंड जे हालत में बि वुज़ू कोन भॼंदो। मुंहिंजो वुज़ू निंड जी हालत में भी कोन भॼंदो आहे। ऐं नंबर 2 त मुंहिंजी निंड तव्हांजे निंड जहिड़ी न आहे। हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इहे 3 कैफ़ियतूं ॿुधायूं आहिनि। पाण फरमाइनि था कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो हो जो ज़ाहिरी इंसानी शक्ल में मलाइक अची अॻियां हबीब जे वेहंदो हो ऐं महबूब सां कचहरी कंदो हो, महबूब खे मसइला ॿुधाईंदो हो, महबूब सां सुवाल कंदो हो, हबीब जवाब ॾींदा हुआ, हो वरी पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हाईंदो हो। माण्हू ॾिसण वारा चवंदा हुआ त को कचहरी वारो आयो आहे, हबीब सां कचहरी थो करे, फलाणो आहे वेठो आहे, पर मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात वटि वेहण वारो ज़ाहिर में इंसान न हूंदो हो, बल्कि हक़ीक़त में वो अल्लाह जे तरफ़ खां मलाइक सगोरो हूंदो हो, यानी जिब्रील अमीन हूंदो हो, जो कि इंसान जे सूरत में थी मुंहिंजे मोहम्मद करीम सां कचहरी कंदो। हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत दिहयतुल क़ल्बी। दिहयत हुन जो नालो आहे। क़ल्बी बनी कल्ब कबीले जे निस्बत सां क़ल्बी सरबो आहे। वॾो कदावर सहाबी हो ऐं अक्सर करे खुश पोशाक हो, यानी उन जहिड़ा सुठा कपड़ा, सफ़ाई सुठाई कंहिंखे कान हूंदी हुई। हालांकि ॿिया बि सफ़ाई पसंदि कंदा हुआ। नबी पाक हुकुम कयो आहे त सफ़ाई ईमान जी निशानी आहे। महबूब पाक फरमायो आहे जुमे ते अचो, नवा कपड़ा पाए अचो, नवा न अथव त धोतल कपड़ा पाए अचो,
जुमे जे दिहाड़े वुज़ू करे अचो, जुमे जे दिहाड़े ॾंदड़ करे अचो, जुमे जे दिहाड़े खुशबू लगाए अचो, जुमे जे दिहाड़े ॿियनि दिहाड़नि जे बनस्बत पाक साफ़ थी अचो। नबी पाक फरमाइनि था अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे उम्मत खे हफ़्ते में 8 दिहाड़े जुमो ईद करे ॾिनो। जे मुसलमान ईद जी तैयारी कंदो आहे, ईद जी ख़ुशी कंदो आहे, सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह जे ज़ात अहिड़े तरीक़े सां मुंहिंजे उम्मत खे ईद नसीब फरमाई आहे। हर 8 दिहाड़े मुसलमान घरां निकिरंदो आहे, कपिड़ा धोतल पाईंदो आहे, गुस्ल कंदो आहे, सेर बठाईंदो आहे, खुशबू लॻाईंदो आहे, सुरमो पाईंदो आहे, वसाहर विताहर सुठो लिबास पाए अल्लाह जे घर ॾे रवानो थींदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जमल बानो अल्लाह जे घर ॾे जुमे जे दिहाड़े मस्जिद में ईंदो आहे, अल्लाह जे घर मस्जिद जे दर ते हिकिड़ो मलाइक हूंदो आहे जेको कागज़ पेंसिल पन्नो कलम बुक खणी बीहंदो आहे, नाला लिखंदो वेंदो आहे। नबी से फरमाइनि था जेको पहरो माण्हू जुमे जे दिहाड़े मस्जिद में दाख़िल थींदो आहे, अल्लाह सही मलाइकनि खे फरमाईंदो आहे त इन जे एवज़ में सवाब में उठ जे ख़ैरात जेतिरो सवाब लिखोसि। साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, पोइ ॿिए दर्जे ते पाण फरमाए जेको ॿिए नंबर ते ईंदो आहे मलाइकनि खे ख़ुदा चवंदो आहे इन जे लाइ लिखो दफ़्तर में त इन खे ख़ुदा ताला ढगे जे ख़ैरात जेतिरो सवाब अता फरमाईंदो। मलाइकनि जो या रसूलल्लाह पोइ 3 नंबर ते हबीबन करीमन फरमायो त अल्लाह जे राह में बकरी ख़ैरात करण जेतिरो सवाब लिखोसि। 4 नंबर ते अचण वारो रब ताला जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे फरमाईंदो आहे इन जे एवज़ में कुकड़ जे ख़ैरात करण जेतिरो सवाब लिखो। उन खां पोइ 5 दर्जे ते ईंदो आहे अल्लाह ताला जल जलालु मन वालू मलाइकनि खे फरमाईंदो आहे इन जे एवज़ में कुकड़ जो आनो अल्लाह जे राह में गोया हिन ख़ैरात कयो बि सवाब लिखियोसि। हुज़ूर साईं फरमाइनि था अहिड़े तरीक़े सां अल्लाह जा मलाइक उहो किताब उहो दफ़्तर झलियो बीठा हूंदा आहिनि ऐं दर्जेवार हेठि सवाब लिखंदा 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 वेंदा। या रसूल अल्लाह केसी ताईं लिखंदा? नबी साईं फरमाईंदा एसी ताईं लिखंदा जेसी ताईं ख़ुतबे जी बांग अचे। केसी ताईं अदा? जेसी ताईं ख़ुतबे जी बांग अचे अल्लाह जा मलाइक ईअं हुन जे दफ़्तर में सवाब लिखंदा वेंदा। पोइ जंहिं ख़ुतबे जी बांग आई नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था उहे मलाइक किताब वेढ़े उहे पाण कतार में वेही रहंदा। हाणे ख़ुतबे जी बांग अची वई आहे छो त पाण बि ख़ुतबो ॿुधूं ऐं पाण बि निमाज़ जी अदायगी कयूं। हाणे नबी पाक फरमाइनि था त हाणे बांग खां पोइ जेको बि मुसलमान आयो उन जो जुमो त थींदो, निमाज़ त थींदी, जुमे जो त सवाब मिलंदो, निमाज़ जो त सवाब मिलंदो, बाक़ी हू जेको अचण वारो सवाब हो उहो कोन मिलंदो। छो कोन मिलंदो? जो मलाइक दफ़्तर वेड़े वेही रहंदा। अल्लाह साईं उन्हनि खे वॾो सवाब ॾींदो आहे जेके ख़ुदा जे घर मस्जिद में सवेर रहंदा आहिनि। बहरहाल इहो मलाइकनि जे अचण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायो त मलाइक कहिड़े नमूने सां अचनि था। हबीब पाक जी ख़िदमत में उहो सहाबी जंहिंजो मां अर्ज़ु कयो नालो हो दहियतुल क़ल्बी। छा सुनालो साईं? दहियतुल क़ल्बी, जेको ख़ुशपोशाक हो,
खूबसूरत हो, हसीनो जमील हो, सोहनी शक्ल वारो हो, खुश पोशाक हो, घड़ा कपड़ा पाइंदो हो, महबूब पाक अलैहिस्सलाम जी खिदमत में अची वेहंदो हो। घणो करे जिब्रील अलैहिस्सलाम जॾहिं बि हाज़िर थींदो हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार आलिया में, तो उन हज़रत दिहयतुल क़ल्बी जे शक्ल में जिब्रील ईंदो हो। ॾिसण वारा माण्हू इहे चवंदा हा त हे हज़रत दिहयतुल क़ल्बी वेठो आ, पर मुंहिंजो प्यारो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सुञाणंदो हो त हे दिहयतुल क़ल्बी सहाबी नाहे, बल्कि उन जे शक्ल सूरत में अल्लाह पाक वटां मूं वटि अल्लाह जो मलाक हज़रत जिब्रील अमीन आयो आहे। वो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गुफ्तगू कंदा हा ऐं उहो दिहयतुल क़ल्बी सहाबी महबूब जे बचड़नि इमाम हसन ऐं इमाम हुसैन सां सहाबी प्यार कंदो हो, मोहब्बत कंदो हो। इन जे करे त मुंहिंजे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बचड़ा ऐं कई दफ़ा हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा हा, ऐं मुंहिंजा मौला मुंहिंजी हसन सां मोहब्बत आ, मुंहिंजी हुसैन सां मोहब्बत आ, ऐं मुंहिंजा मौला मां हिन सां मोहब्बत थो कयां, पर या अल्लाह मां तोखे इहो बि अर्ज़ थो कयां त जेको मुस्लमान मुंहिंजे हिन बचड़नि सां मोहब्बत करे, प्यार करे, मुंहिंजे हसन हुसैन सां प्यार करे, ऐं अल्लाह तूं बि उन सां प्यार कजां। वो असहाब सगोरा इन महबूब जे दुआ जे करे नबी करीम जे बचड़नि सां प्यार कंदा हा, हसन हुसैन सां मोहब्बत कंदा हा, हज़रत हसन हुसैन जो अदब कंदा हा, छो त नबी पाक जी दुआ ही त या अल्लाह मुंहिंजी बि इन्हनि सां मोहब्बत आ, ऐं जेको बि मुंहिंजनि बचड़नि सां मोहब्बत करे उन्हनि सां तूं बि मोहब्बत कजां। वो मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो सहाबी हज़रत दिहयतुल क़ल्बी बिनी शहजादन के कुल्हन ते खणी मदीने में घुमाईंदो। ॾाढड़ा हा महबूब जा शहजादा हा, नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे उन असहाबी सगोरे जे कुल्हन ते चढ़ी मदीने जे घिटनि में सैर कंदा हा, ऐं उहो सहाबी ख़ुशि पियो थींदो हो त हबीब जी औलाद आ, नबी जा बचड़ा हल, मुंहिंजे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम हिन सां प्यार कयो आहे, ऐं नबी करीम दुआ घुरी आहे त जेको हिन सां प्यार करे या अल्लाह तूं उन सां प्यार कजां। पोइ मुंहिंजे महबूब पाक जा असहाब उन महबूब जे बचनि खे मदीने में खणी कुल्हे ते घुमाईंदा। हिकिड़े दिहाड़े हदीस में ईंदो आहे महबूब जी ख़िदमत में जिब्रील आयो, मलाइक आयो, वही खणी आयो, पर शक्ल कहिड़ी में आयो? हज़रत दिहयतुल क़ल्बी जे शक्ल में, उन सहाबी जे शक्ल में। नबी करीम त सुञातो त हे मलाइक अची वेठो, गुफ्तगू शुरू थी वई, लेकिन तो मां ॿियनि ॾिसण वारनि चयो त हे दिहयतुल क़ल्बी आहे, फलाणो सहाबी आहे। और मुंहिंजा अदा थोरी देरि गुज़री आहे, ॿई शहज़ादा डोड़ंदा डोड़ंदा पंहिंजे अम्मा साइण जे घरां मस्जिद नबवी रे आया, पंहिंजे नाने साईं जे ख़िदमत में आया, त वञी नाने साईं जे दरबार में वेहूं। नंढड़ा साहबज़ादा जीअं जो मस्जिद में पहुता त हज़रत जिब्रील अॻियां वेठो हो, पर शक्ल कहिड़ी हुई? हज़रत दिहयतुल क़ल्बी सहाबीअ वारी शक्ल में वेठो आहे। ॿिन्ही शहज़ादनि खे बि ॿियनि वांगुरु ख़्यालु थियो त दिहयतुल क़ल्बी वेठो आहे। नाने जे कचहरीअ में वेहण जे बजाए हुननि खे यादगिरो अची वियो त असांखे मदीने में घुमाईंदो आहे। ॿाराणे ख़्याल में हिकिड़ो मलाक सगोरे जे हिन कुल्हे ते चढ़ी वेठो, ॿियो हिन कुल्हे ते चढ़ी वेठो आहे त मलाइक, पर शक्ल इंसानीअ में वेठो आहे। ॿई शहज़ादा कुल्हे ते चढ़ी चवनि पिया, ओ दिहिया उथी असांखे मदीने जे घिटनि जो सैर कराए। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ चार यार। ॿियनि सहाबनि चयो त हाणे दिहयतुल क़ल्बी आहे, इहो हमेशह शहज़ादनि खे कुल्हे ते खणी घुमाईंदो आहे, ऐं शहज़ादा बि उन हुज ते पुराणी आदत ते अची कुल्हे ते वेठा अथसि। पुछा कोन, पर नबी करीम त सुञातो पे न। पाण फरमायूं, ओ हसन ओ हुसैन जी नाना,
पाण फरमान था लहो कुल्हे ता हे दहियतुल कलबी नाहे हे अल्लाह जो मलाइक रूहुल अमीन जिब्रीला मां अल्लाह वट पैगाम खणी आयो आ पर मलाइक जे शक्ल में न आयो आ इंसानी शक्ल में आयो आ तंहिंजे करे मां मोहम्मद करीम तव्हां खे चवां थो त तव्हां दहियतुल कलबी सां त भली हुज्जत कयो पर हे अल्लाह जे मलाइक सां हुज्जत न कयो लहो कुल्हे ता जिब्रील महबूब के अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह जे असहाब तुंहिंजा ऐं तुंहिंजे बच्चन जा गुलाम हन त मां जिब्रील बि तुंहिंजो तुंहिंजे बच्चन जो गुलाम आहियां। महबूब त पंहिंजे तरफ़ खां मनो कई पर जिब्रील सगोरो खुश पियो थे चए पियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तुंहिंजा शहज़ादा हुज करे मुंहिंजे कुल्हनि ते चढ़िया आहिनि त मूंखे बुरो महसूस कोन थो लॻे मूंखे बि ॿियनि असहाबनि वांगुरु ख़ुशी थी थिए त मुस्तफ़ा जा बचा हल अगरि हबीब राज़ी आहे त जिब्रील थो चए मूंखे बि फ़ख्रु आहे मूंखे बि ख़ुशी आहे ऐं मोहम्मद मिठा जे तूं राज़ी आहे ऐं तो दुआ घुरी आहे त या अल्लाह जेको हिननि सां प्यार करे तंहिंसां तूं प्यार कजां इन्हनि खे मां पंहिंजे कुल्हे ते खणा थो ऐं मूंखे ख़ुशी आहे त तुंहिंजे बच्चनि जे सदके ख़ुदा अञा वधीक मुंहिंजे मथां राज़ी थी पवंदो। मुंहिंजा प्यारा भाउ इहो टियों क़िस्म आहे वहीअ जो मां तव्हांखे शुरू में तफ़सील सां ॿुधायो पिए त नबी पाक फरमाए त वहीअ जा 3 क़िस्म आहिनि जेके अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात वटां मुंहिंजे मथां ईंदा आहिनि जंहिंजे लाइ क़ुरान फरमाए त मा कान लिबशरन अन युकल्लिमहुल्लाह इल्ला वहयन ख़ुदा जी ज़ात कंहिं बि इंसान सां कलाम न कंदो आहे जेकॾहिं कलाम कंदो आहे त वहीअ जे ज़रिए कंदो आहे औ मिन वराए हिजाबिन। टी सूरत आहे ॿी सूरत आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम कंदो आहे गुफ्तगू कंदो आहे अल्लाह फरमाईंदो आहे पर मिन वराए हिजाबिन विच ते पर्दो हूंदो आहे पर्दे जे हिन पासे अल्लाह जो नबी हूंदो आहे ऐं पर्दे जे हिन पासे अल्लाह पाक जो कलाम ॿुधण में ईंदो आहे। जागो था हिकिड़ो मसइलो सम्झायां ज़रूरी अथव मसइलो ही आहे कुरान फरमाए थो औ मिन वराए हिजाबिन हिजाब हिन खे चइबो इहो छा आहे हाणे मां तव्हां खां महजूब आहियां तव्हां मूंखां महजूब आहियो तव्हांजे ऐं मुंहिंजे विच ते हिजाब सम्झो था न हाणे ॿी बि ॻाल्हि सम्झो भला तव्हां हिजाब जे हिन पासे आहियो ठीकु आहे न मां हिजाब जे और था समझो जा सवली ॻाल्हि आहे सिखो तव्हां हिजाब जे हिन पासे मां हिजाब जे भला हाणे ॿी बि ॻाल्हि ॿुधो तव्हां हिजाब जे हिन पासे मां हिन पासे आहियां कोन आहियां न दादा भला तव्हां हिजाब जे हिन पासे आहियो न तव्हांजी पंहिंजी जाइ आहे मुंहिंजो पंहिंजो हंधु आहे पंहिंजी जाइ विच ते हिजाब आहे विच ते पर्दो आहे विच ते छा आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मा कान लिबशरन हाणे क़ुरान सम्झ मा कान लिबशरन अन युकल्लिमहुल्लाहु इल्ला वहयन औ मिन वराए हिजाबिन
अल्लाह जी ज़ात बाबरकात कंहिं बि बशर सां कोन ॻाल्हाईंदो आहे। जे ॻाल्हाईंदो आहे त टे तरीक़ा आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो इल्ला वहयन, पहिरों तरीक़ो या त वही ईंदो आहे ऐं मिन वराए हिजाबिन, या वरी पर्दे जे ॿिए पासे खां अलाह पाक जो वही थींदो आहे, कलाम थींदो आहे, अलाह पाक जो गुफ़्तो हूंदो आहे। हाणे माना विच ते पर्दो थियो, हेॾां नबी आहे, हेॾां अल्लाह जे कुदरत जो आवाज़ आहे, हेॾां नबी आहे, पर्दे जे हेॾां छा आहे ऐं पर्दे जे हिन पासे छा आहे, कुदरती आवाज़ आहे। हाणे भला मूंखे ॿुधायो, मां तव्हांखे चयो त पर्दे जे हिन पासे तव्हां कोन आहियां, पर्दे जे हिन पासे मां आहियां, तव्हां कोन आहियो। भला जॾहिं अलाह न ॻाल्हाए थो नबीअ सां पर्दे जे हिन पासे, त अलाह हिन पासे आहे। हाणे फाथा जी पर्दो जो विच ते आहे, हिन पासे अलाह आहे, भला हिन पासे आहे, पोइ हिकिड़ो अलाह हेॾे ॿियो हेॾे, त ॿ थी पिया इहे त, हिकिड़ो कीअं थियो? कुल हुवल्लाहु अहद, ऐं मुंहिंजा महबूब पाणुनि खे चई ॿुधाए अलाह अकेलो आहे, अलाह हिकु न, छा हिकु न, मतां चओ हिकु, छो त जेको हिकु आहे उन सां उन जहिड़ो ॿियो बि आहे, टियों बि आहे, चोथों बि आहे, पंजो बि आहे, सम्झो था न? हिक सां गॾु ॿ, ॿिनि सां गॾु, या सभु हिकु जहिड़ा आहिनि, हिकु ॿ टे चारि पंज, छो त हिकु उनखे चइबो आहे जो उन जहिड़ो उन सां ॿियो गॾु त ॿ थियनि, उन सां वरी टियों गॾु त टे थियनि, इनखे चइबो आहे हिकु। अल्लाह ताला फरमाए थो कुल हुवल्लाहु अहद, ऐं मुंहिंजा महबूब माण्हुनि खे चयो त मां अलाह हिकु न बल्कि अकेलो आहियां। अकेलो उनखे चइबो आहे जो उन जहिड़ो ॿियो को हुजे ई न, उन जहिड़ो ॿियो को, जेको उन जहिड़ो को ॿियो आहे ई कोन, उनखे हिकु न चइबो, उनखे अकेलो चइबो। अल्लाह अकेलो आहे, अल्लाह अकेली ज़ात आहे, अहिड़ी अकेली ज़ात आहे जो उन सां उन जहिड़ो ॿियो को आहे ई कोन को। असांजा मौलवी वीचारा ॿ टे किताब पढ़ियो, पोइ क़ुर जो तर्जुमो लिखंदा आहिनि, कुल हुवल्लाहु अहद। हाणे वञी ॻोल्ह जो ॻोठ पंहिंजे, जहिड़े तहिड़े मौलवीअ खे तर्जुमो बि कोन थो अचे। मुंहिंजा आदा पंहिंजी मस्जिद में वञी ॾिसजां, लिखियो पियो आहे चओ त अलाह हिकु आहे। अड़े इहो किथां कढियो थी हिक जी माना? इहो कंहिं तोखे सेखारियो आहे? ते तोखे क़ुर जी माना ई नथी अचे त माना छो थो करे पियो? माना ईअं कबी त कुल हुवल्लाहु अहद, चओ त अलाह अकेलो, चओ त अलाह अकेली ज़ात अल्लाह पाक जी आहे। हाणे अल्लाह ताला फरमाए थो औ मिन वराए हिजाबिल, रब जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबीअ सां ॻाल्हाईंदो आहे त कीअं ॻाल्हाईंदो आहे? अल्लाह ताला फरमाए थो मिन वराए हिजाबिल, पर्दे जे हुन पासे ॻाल्हाईंदो आहे। अल्लाह जी ज़ात न को हित्या, न को हुत्या, न को हेठा, न को मथे आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात काथे आहे? अल्लाह ताला जी ज़ात फरमाईंदो आहे त काथे वारी ॻाल्हि मां में आहे ई कान का। मां ज़माने खां पाक, मां जाइ खां पाक, मां हंध खां पाक, मकान खां पाक, हर शइ खां पाक। मां रब करीम जी ज़ात बाबरकात जो न को ज़मानो आहे, न को पर पर्दे जे हिन पासे भी मुंहिंजी नज़र आ, हिन पासे भी नज़र आ, ज़मीन ते भी नज़र आ, अर्श ते भी नज़र आ। मुंहिंजा अदा ईअं चइबो अल्लाह हर जाइ ते हाज़िर आ, अल्लाह ताला हर जाइ ते मौजूद आ। इन जी माना या कबी त अल्लाह पाक जो इल्म हर जाइ ते आहे। अल्लाह जो इल्म, चओ अल्लाह जो इल्म हर जाइ ते आ। खुदा जी ज़ात काथे आ? मुखे पीर सही रोज़े धणी जे हिकिड़े मकतूब शरीफ़ जो हवालो याद आयो आ। दुरूद पढ़ तोखे कामिल वलीअ जी ॻाल्हि ॿुधाए छॾियो। वरी ॿियो दफ़ो सलात मुंहिंजे हबीब ते।
अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा ख़त हन, ख़त जेके पाण अरबी ज़ुबान में, फारसी ज़ुबान में वक़्त जे आलिमन, दरवेशन, पीरन, फ़क़ीरन, वलियन खे लिखंदा हुआ। उहे असां जहिड़ा ख़त कोन हा। अदा महिरबानी करे अचजां त अंबनि जो टोकरो खयूं अचजां, महिरबानी कजां त मुंहिंजे लाइ कंबल खणी अचजां, महिरबानी कजां मुंहिंजे लाइ तूं तूरियूं वठूं अचजां, मुंहिंजे लाइ सही फलाणी शइ आणजां। इहे आहिनि तुंहिंजा मुंहिंजा ख़त। ख़ुदा जे वलियनि जा ख़त जेके हा उनमें छा हूंदो हो? उनमें क़ुरान ऐं हदीस जी सम्झाणी। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा ख़त अरबी फारसी में जेके असां सिंधी ज़ुबान में तर्जुमो करे छपराया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह हेॾो वॾो ज़ख़ीम किताब आहे। जेकॾहिं तव्हां पढ़ी ॾिसंदो तव्हांजो अक़ुल हैरान थींदो त अल्लाह वारनि जो इल्मु केॾो वॾो आहे। उन्ही ख़तनि में हिकिड़े ख़त में लिखियलु आहे त जॾहिं बायज़ीद बिस्तामी चओ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मुंहिंजे रूह खे, छा खे? रूह खे अल्लाह तबारक व तआला परवाज़ नसीब कई। ख़ुदा जे वलियन खे कॾहिं कॾहिं रूहानी परवाज़ मिलंदो आहे। रूहानी परवाज़, परवाज़ इहो परीदन मां वरितल आहे। परीदन फारसी जो लफ़्ज़ आहे। परीदन जी माना आहे उॾामण। पाण हिते वेठा आहियूं, असां वारो रूह बि हिते आहे। ईअं न आहे? रात जो पाण सुम्हंदा आहियूं त पाण वारो रूह बि हिते शाहपुर में घुमंदो आहे। छा ॾिसंदा हो? वणनि खे फुहारो थो कयां, गुड थो कढां, सुभाणे पाणी जो वारो आहे, यार फलाणो पाणी भंगियो थो वञे, फलाणे जीअं अची भेल ढगन कई आहे। इहो हूंदो न बा? असां मौलवी वरी फलाणे मानी खाराई, रुगो तव्हां ते वयार कान्हे, असां बि पंहिंजी ॻाल्हि। असांजो रूह वरी इहो सोचींदो त किथां मानी मिली। अहिड़े तरीक़े सां इहो रूह जो परवाज़ आहे। जेतिरी इंसान जे रूह में कुवत हूंदी उते बि घुमंदो, पर अल्लाह वारनि जो रूह जेको हूंदो आहे सो पाण ज़मीन ते हूंदा आहिनि, हुननि जो रूह अर्श ते हलियो वेंदो। अर्श अल्लाह जो सैर कंदा आहिनि, लामकान जो सैर कंदा आहिनि। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जो रूह मुबारक जॾहिं परवाज़ कयईं, ख़ुदा जो वली ज़मीन ते आहे, रूह मुबारक जो परवाज़ थियो त अर्श ते वञी पहुतो। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जमल हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जो रूह मुबारक अर्श मुअल्ला ते पहुतो त जेका अर्श ते अल्लाह पाक जे पाक मलाइकनि सगोरनि जी अर्श जे हेठां जमायत आहे, उन रूह जो इस्तक़बाल कयो, मरहबा चई, ओ बायज़ीद बिस्तामी मरहबा तुंहिंजो रूह आयो, ॾे ख़बर काॾे आयो आहे? त रूह मुबारक चवण लॻो आहे, मां अल्लाह जे तलाश में आयो आहियां। कंहिंजी तलाश में? ॾाढे ॾाढे चओ, कंहिंजी तलाश में? पाण जिस्म काथे आहे? ज़मीन ते। अबा जिस्म काथे आहे? रूह काथे वञी पहुतो? कंहिंजी पियो तलाश करे? मलाइकनि पुछो काॾे आयो आहे? कि अलाह जे तलाश में। अलाह काथे आहे? त मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अर्श वारा जवाब था ॾियनि पिया। मकतूबा शरीफ़ में लिखियल आहे, हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, अर्श वारनि वरी जवाब ॾिनो, ओ अदादू ओ प्यारा बायज़ीद बिस्तामीअ जा रूह, तूं त अलाह खे अर्श ते ॻोल्हण आयो आहे, पर अर्श वारा वरी अलाह खे फर्श ते ॻोल्हण विया थी। तूं काथे ॻोल्हण आयो आहे? फर्श वारो ॻोल्हेस थो अर्श ते, ऐं अर्श वारा था चवनि त अर्श वारा वरी ॻोल्हनि था रब खे फर्श ते। आहे काथे? हाणे तव्हां ॻोल्हियोसि, अबा फर्श वारा काथे था ॻोल्हनि? वरी अर्श वारा काथे था ॻोल्हनि? आहे काथे?
सलात पढ़ त ॿुधाया। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। और मुझा प्यारा भाव अजीज, न को अर्श वारन के अर्श ते थो मिले, न को फर्श वारन के फर्श ते थो मिले। अल्लाह ताला फरमाइंदो ऐनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह। ओ फर्श वारा तवा अर्श ते था गोलियो, अर्श वारा तवा फर्श ते था गोलियो पिया, पर तवा के खबर काने का मां रब चवां तो ऐनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह। जाडे भी वाझाईंदो उन जाए ते तवा के अल्लाह मिली पवंदो। खामखा परेशान थिया हो, को पियो मस्जिद में गोले, को पियो मंदिर में गोले, को पियो कलीसा में गोले, को पियो फर्श ते गोले, को पियो अर्श ते गोले, को पियो बाजार में गोले, को पियो रोजे में गोले, को पियो तहज्जुद में गोले, को पियो मक्के में गोले, को वरी मदीने में वो तलाश करे। रब ताला फरमाए तो तहां जूं तलाशूं बेकार हन। ऐनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह। ओ मुजाबाना नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। तुंहिंजी साह जी रग बि तोखां परे आ, मां रब तो सां गॾु ई गॾु आहियां। पंहिंजे पाण में ॻोल्हण, पंहिंजे वजूद में रब जी ज़ात बाबरकात खे ॻोल्ह। मुजादा इन बारे में जलालुद्दीन रूमी ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई आहे। सलात पढ़ त तोखे इहा ॻाल्हि ॿुधाए छॾियां। वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मौलाना जलालुद्दीन रूमी। दिल बदस्ता वुर्क हज्जे अकबर दिल बदास्ता वुर्क हज्जे अकबर अज हजारा काब यक दिल बेहतर। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था दा मां तोखे चवां तो पंहिंजी दिल हथ कर। छा कर? पंहिंजी दिल छो ते तो हज्जे अकबरस्त। इहा पंहिंजी दिल न पंहिंजे हथ में आंदई त ईअं सम्झ तोखे अकबरी हज नसीब थियो। अकबरी हज छाखे चइबो आहे? हाजी हज ते वेंदो आहे, तारीख़ नाई हूंदी आहे, अरफात जो मैदान हूंदो आहे, एहराम बधल हूंदो आहे, हिकिड़ी चादर आहे, हिकिड़ी गोॾ आहे, गोॾ हेठां बधल आहे, चादर जिस्म खे वेढ़ल आहे, मथो भी उघाड़ो आहे, वार टिड़ल पखड़ियल आहिनि, पेरनि में चपलड़ी पई आहे या पेरे उघाड़ो आहे, सॼे जिस्म जे मथां मर मिट्टी चढ़ी पई आहे, ज़ुबान ते जारी आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। बच्चा छड़े आयो आ, घरवारी छड़े आयो आ, पुट छड़े आयो आ, कारखाना छड़े आयो आ, जमींदारी छड़े आयो आ, का यादगिरी काने का, अखिन मां गोढ़ा था वान प्या लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। ओ मुंहिंजा मौला सॼे जहान धिकारे छॾियो आ, भाइरनि धिकारियो, अबे धिकारियो, अम्मा धिकारियो, ओड़े पाड़े धिकारियो, काथों बि माफ़ी कान मिली आ। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। ओ मुंहिंजा मौला मां तुंहिंजे दरबार में हाज़िर आहियां। पोदरी 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो हूंदो आ, अरफात जे मैदान में हाजी ईंदो आ, रब खे बाने ते रहम ईंदो आ, मलाइकनि खे चवंदो आ ॾिसोसि अमीरी छॾे आयो आ, ज़मींदारी छॾे आयो आ, इल्म छॾे आयो आ, घर बच्चा छॾे आयो आ, मैदान अरफात में मां अल्लाह वटि आयो आ ऐं चवे थो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। ओ मुंहिंजा मलाइक अॼु ताईं हिन जेके बि गुनाह कया हा इहे ईअं
ईअं माफ़ करे छॾियोसि ॼण त माउ जे पेटां हाणे ॼाओ सभु दफ़्तर धोई छॾियोसि मुंहिंजे दर ते आयो आहे न साईं ऐं निमाणो थी आयो आहे अदा ईअं सम्झो त जहिड़े ई कफ़न वेढ़े आयो हिकिड़ी गोॾ ॿधी पई आहे ॿी चादर वेढ़ी पई आहे मथो उघाड़ो आहे कफ़न वारी सूरत रब तो फरमाए मूंखे हिन जे हाल ते रहम थो अचे हाणे मां हिन जे गुनाहनि ॾे नथो ॾिसां हिन जा दफ़्तर धोई साफ़ थो कयां हाणे इहो आहे हज इहो छा आहे ॾाढे चओ नाई ज़िलहज जी तारीख़ हुजे ऐं मैदान अरफात जो हुजे इहराम ॿधल हुजे ऐं लबैक पुकारे रब जे दरबार में अच इहो आहे हज ऐं ॿियो आहे हज अकबर ॿियो आहे चओ अदा छा आहे ॿियो उहो वरी छा आहे नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हज उनखे चइबो आहे जो नाई ज़िलहज जे ॾिहाड़े तारीख़ त नाई आहे तूं अरफात जे मैदान में अची पर जे भला तारीख़ बि नाई आहे वरी ॾींहुं बि जुमे जो आहे त पोइ इहो सम्झ त रब करीम जी ज़ात तोखे 70 हज नसीब कया घणा हज 70 हज नसीब थिया महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हिकिड़े हज खे हज चइबो आहे पर जे जुमे जे ॾिहाड़े हज थी पवे त 70 हज थी आहे उन जुमे जे ॾिहाड़े हज जो नालो आहे हज अकबरस्त हाणे ॿुध दिल बदस्तावर के हज अकबर अज हजारा काब यक दिल बेहतर ओ अदा पंहिंजी दिल हथ कर पंहिंजे दिल खे परेशान न कर पंहिंजी दिल खे रब ॾे मुतवजो कर जेकॾहिं रुगो पंहिंजी दिल खे हथ में रखी त ॼण तोखे रब अकबरी हज नसीब करे छॾियो छा नसीब थियो छो जो तो अज हजारा काब यक दिल बेहतरस्त काबे के आबाद कबो आ छा सां ख़बर ई कान्हे सजदे सां छा सां काबे के छा सां मस्जिद छा सां आबाद थींदी आहे अदा पक्को फर्श हो त बि निमाज़ पढ़ंदा हुयो न हाणे फर्श खुली वियो आहे त बि पढ़ो था न साईं इहे हुयो छा त पक्को हूंदो त निमाज़ पढ़बी जे कचो हूंदो त कान पढ़बी पढ़ंदासीं न साईं कचो आहे त बि पढ़ूं था जे पक्को आहे त पढ़ूं था मस्जिद जी आबादी छा सां चओ सजदे सां छा सां आबादी आहे त काबे जी आबादी बि सजदे सां आहे खुदा के सजदो आ त काबो आबाद आ पर जे खुदा जे सजदे वारा खत्म थिया त पो काबो आबाद नाहे मौलाना फरमाए तो अज हजारा काब यक दिल बेहतरस्त तू 1000 काबन में सजदा कर 1000 काबन में इबादत कर 1000 काबन में झुक रब जे दरबार में अल्लाह अल्लाह कर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल हिंगोर जो इनके सब्सक्राइब करियो ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दबायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे ऐं हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जूं तकरीरूं ऐं इस्लामी वीडियो ऐं मौलूद शरीफ़ ऐं नात शरीफ़ मिलंदा रहंदा महिरबानी।